नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। असांजो अॼु जेको प्रोग्राम आहे छाकाणि त सॼी सिंध सकाफ़ती रंगनि में रंगियल आहे ऐं सॼी सिंध जेका आहे ही सकाफ़त वारो ॾियारो मल्हाए पई ऐं वॾो जोश ऐं ख़रोश असांजे माण्हुनि में नज़र अचे पियो, असांजे शागिर्दनि में, असांजे उस्तादनि में, असांजे बाशऊर माण्हुनि में, असांजे अदीबनि में, असांजे पढ़ियल लिखियल जेके तबिका आहिनि उन्हनि में। त इन हवाले सां हिकिड़ो इहो जेको पैगाम आहे, इहा जेका सोच आहे, इहा जेका ॻाल्हि आहे, उहा जेको आहे माण्हू खणी करे निकिता आहिनि ऐं सॼी सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो पिया त हीउ जेको ॾियारो आहे, हीउ जेको क़ौमी ॾींहुं आहे, उनखे मल्हाइण जूं तयारियूं मुकमिल तौर ते ज़ोर शोर सां शुरू थी वियूं आहिनि ऐं हाणे बाक़ी हिकिड़ो ॾींहुं वञी बचियो आहे त हीअ जेके माण्हू आहिनि लखनि जे तइदाद में ॿाहिरि रोडनि ते निकिरंदा ऐं इहो वर्जा कंदा सिंध जी सकाफ़त, सिंध जे जेको आहे सो रीतियुनि रस्मुनि, सिंध जी ॿोली ऐं उनजो जेको रिच जेको कल्चर आहे, सिंध जो जेको शाहूकार कल्चर आहे, उनखे उजागर करण लाइ ऐं गॾोगॾु इहो बि वचन वर्जाइण लाइ त सिंध जी जेका वहदयत आहे, सिंध जी जेका हिकिड़ाई आहे, सिंध जेका हिकु सिंध आहे, इहो पैगाम त हिकु सिंध हिकु सकाफ़त, इहो बि दुनिया जे आॾो जेको आहे सो बावर करायो वेंदो। छाकाणि त सिंध जेका आहे उहा अॼु जी ठहियल क़ौम कोन्हे का, सिंध सदियुनि खां जेको आहे सो क़ाइमु दाइमु आहे ऐं उनजो जेको कल्चर आहे, उनजी जेका ॿोली आहे, उनजो जेको स्वभाव आहे, उहो सॼी दुनिया ॾिसी चुकी आहे। तालके नसीराबाद जो सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध हिकु सकाफ़त जे उनवान सां बहितर तमामु शानदार तक़रीब मुनक़िद थी। अचो त तव्हांखे उहा ॾेखारियूं, उनखां पोइ वरी प्रोग्राम में वापसि अचूं था। सिंध हिकु मुल्क आहे, हिकु तारीख़ आहे, तहज़ीब ऐं तमदुन जी अमड़ आहे। जंहिं हिन पाकिस्तान खे क़बूल कयो, करारदाद सभ खां अवल सिंध पास कई, तॾहिं ही मुल्क ठहियो। ऐं बदनसीबी आहे त अॼु सिंध जो माण्हू केतिरनि ई अक़ूबतुनि में गुज़ारे पियो। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वसीलनि ते मालिकी कान्हे, सिंध जो माण्हू बेरोज़गार आहे, सिंध जो माण्हू सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए थो त सिंध यूनिवर्सिटी जहिड़े इदारे में बि उन्हनि खे केस दाख़िल कयो थो वञे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। सिंध असांजी हिकिड़ी पुराणी तहज़ीब आहे, पुराणो असांखे रहणियूं करणियूं ऐं इज़त ऐं अकुल जेको आहे सो असांखे जेको हींअर ताणी असांखे हिन कुर्सियुनि ते हिननि असांखे प्रोग्रामनि ताईं जेको पहुचाए सिंध टीवी आहे या ॿी सिंध जी मीडिया आहे, असां सभु जस था ॾियूं। जेको असांजो नओं तबिको आहे, असां पाण ख़ुदि नए तबिके सां आहियूं, पर जेके असांजी पोयूं हींअर औलाद आहे उन्हनि खे जेको हीअं दोहिराइनि था त असांजा अबा ॾाॾा, असांजा जेके वॾा, असांजी सिंध में रहणियूं करणियूं, असांजूं ओताकूं, असांजूं कचहरियूं, असांजा शुगर, असांजा शाइर, असांजो सरमायो हुआ जेके असांखे हेड़ी तरह सां उथण वेहण सेखारिया आहिनि, उहे असांखे, असांजे नंढड़नि खे, असांजी न्याणियुनि खे, असांजे बचड़नि खे असां ताईं बि जेके पुराणियूं रहणियूं करणियूं उहो जसमानो सिंध टीवी वारनि, सिंध जी मीडिया जिन असांखे रहणियूं करणियूं जेको आहे सो सेखारियूं, जेके असां ख़ुदि बि विसरी वियूं, उहे असांखे जेको आहे सो मोटाए हिननि असांजे हथड़नि में, असांजी झोलीअ में, असांजे ज़बान ताणी, असांजे अखरनि ताणी जेको आहे सो पहुचायो आहे, उहा आवाज़ सिंधी मीडिया आहे। ही जेको पैगाम आहे माण्हू वटि पहुचाइण लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको जेका हिकिड़ी मीडिया हुई, उहा रेडियो हुयो या टेलीविज़न हुई, जंहिं ते बि चंद
मिंट टाइम ॾिनो वेंदो हुयो, पर अहसान आहे असां ते सिंध टीवी वारनि जो ऐं सॼी सिंधी मीडिया जो, जिन असांखे पूरी दुनिया में मुतारिफ़ करायो आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु बहितरीन ॻाल्हि आहे जो ही अहिड़ा ॾींहं मुनक़द कया वञनि था ऐं ही सिंधी मीडिया जो ऐं सिंध टीवी वारनि जो असां ते अहसान आहे। सिंध इंडस सिविलाइज़ेशन वर्ल्ड सिविलाइज़ेशन आहे। सिंध जी तहज़ीब बेन अल-अक़वामी तहज़ीब आहे, जंहिंमां दुनिया जी तहज़ीबुनि जनम वरितो आहे। मुख़्तसर इहो चवां त दुनिया जिते 18वीं सदी में उनखे सनत, कपिड़े जी सनत सिंध ॾिनी, वण जो फ़सुलु सिंध ॾिनो, जामेट्री जो इल्मु सिंध ॾिनो, मैथमेटिक्स सिंध ॾिनी, मौसीक़ी सिंध ॾिनी, शाइरी सिंध ॾिनी। सिंध तहज़ीबुनि जी मां रही आहे ऐं सिंध दुश्मन इहा ॻाल्हि सम्झी छॾे त तव्हांजो इहो दीवाने जो ख़्वाबु आहे ऐं सिंध विरहण जूं ॻाल्हियूं इहे अजायूं आहिनि। बराबर सिंध सूरन में थी चीच लाए दवा थी दी त रग रग ठीक थी वेंदी। जनाब हेडमास्टर साहब, मोहतरम सदर मजलिस ऐं मुंहिंजा उस्ताद साहिबान, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु जे उनवान ते ॻाल्हाइण जीअं थी उहो उनवान तमामु घणी अहमियत रखे थो ऐं उन उनवान ते ॻाल्हाइण लाइ लफ़्ज़नि जी का बि खोट न आहे। जी दोस्तों, मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे तालीम में कल्चर जो किरदार ऐं जा फ़ाइदा। दोस्तों, सकाफ़त, तहज़ीब, रीत रस्मूं हर क़ौम जी पहिरीं औलियत हूंदियूं आहिनि, उन्हनि जे अहमियत ऐं किरदार तमामु वॾा आहिनि। पर हिते सुवाल उहो आहे त असांजी तालीम में कल्चर जो किरदार, असां सिंधी आहियूं ऐं असां पूरी दुनिया में पंहिंजे कल्चर सबबु हिकु अलॻि हैसियत रखूं था। उहो अजीब नथो लॻे त असांखे उहो सुवाल पुछो वेंदो आहे त असां तालीम में कल्चर खे छो उजागर कंदा आहियूं। दोस्तों, तालीम में असांजो कल्चर तमामु घणी अहमियत रखे थो। अगरि असां तालीम में कल्चर खे शामिल कंदासीं त असां पंहिंजी तहज़ीब खे सही तरह सम्झी सघंदासीं ऐं पंहिंजी तहज़ीब खे हक़ारी तरह असां पंहिंजी ज़िंदगीअ में शामिल बि करे सघंदासीं। सिंध जी सकाफ़त जे लाइ ही ॾिहाड़ा मल्हाइजनि था त उन्हनि सकाफ़तुनि जे ॾिहाड़नि में असांखे यादि रखणु घुरिजे त असांजी सकाफ़त जा रंग कहिड़ा आहिनि। असीं अजरक यादि रखूं था, असीं टोपी यादि रखूं था, रिली यादि रखूं था, असांजो उथण वेहण बि कल्चर आहे, हिक ॿिए सां पेश अचण असांजा रवैया बि कल्चर आहे। असांखे उन्हनि ॾांहुं ध्यानु बि ॾियणो घुरिजे। असां वटि सिंध अंदरि हिन वक़्तु जेका जंहिं हालत में असीं आहियूं उन में असां वधीक ॿिया मामला त छॾियो, पर सिंध जी सियासी धुरनि में बि हिक ॿिए खे सहण वारो कल्चर न रहियो आहे। समाजी धुरनि में, अदबी धुरनि में बि न रहियो आहे जो हिकिड़ी अदबी संगत ॿ हिसा, का बि सियासी धुर ॾिसो, जेका बि सियासी धुर ॾिसो उहा थोरी देरि में ॿ हिसा। मां जंहिं सियासी धुर में आहियां मूंखे पाण शक थींदो आहे त इहा कॾहिं ॿ हिसा थींदी। इहो जेको असांजो ॿ दफ़ा हेॾे होॾे थियण आहे, 4-4 दफ़ा हेॾे होॾे थियण आहे, इहो असांजो कल्चर कोन्हे। असांखे हिक ॿिए सां गॾिजी रहणो आहे। अॼु असां मच कचहरियूं कयूं था, अॼु असां ओताकुल गिफ्ट कयूं था, अॼु असां सुगड़ कचहरियूं कयूं था। जॾहिं सिंध ते वार थो थिए, कालावार डेम जी ॻाल्हि थी अचे, सिंधी माण्हू हिक प्लेटफॉर्म ते गॾु था थियनि। अॼु असां कल्चर मल्हाए रहिया आहियूं जंहिंजी मुनासिबत सां मां पंहिंजे सिंध जी भेणुनि, सिंध जे भाइरनि खे उहो ॿुधाइणु चाहियां थी त सिंधी उहो आहे जेके सिंध सां प्यार आहे, जेको सिंध जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयार आहे, निर्वार आहे, जानिसार आहे, हयादार आहे। हा, उनखे ई सिंधी चई सघिजे थो जेके मेहरान जी मौजनि सां, मोहबत सां, सिंध जी सकाफ़त सां, बेपनाह अक़ीदत सां, टोपी अजरक सां, उल्फत सां, तहज़ीब सां, चाहत सां, वाण वस्तिन सां, बरनि सां
सिंध जी सकाफ़त दुनिया में उजागर हुजे। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो वञा, अॼु सिंधी माण्हू ऐं सिंध जी सकाफ़त मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में कार्नर आहिनि, कल्चर कार्नर, जंहिंमें सिंध जे कार्नर बि आहे। ऐं इहा तव्हां असांजे महिनतुनि जी सिंध जी मनता जो सबूत आहे। असांखे हिन प्लेटफॉर्म जे हवाले सां हिकिड़ो इहो बि अर्ज़ु ज़रूरु कंदुमि, अॼु जे माहौल में, अॼु जे बुसट में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं सिंध जी सिंधी माण्हुनि जी ख़िदमत जो इहो तयन रखूं ऐं पंहिंजे ॿारनि खे जेके असांजे सिंध जो असांजो मुस्तक़बिल आहिनि, सुठी तालीम ऐं सुठी परवरिश जो जेकॾहिं मौक़ो हर मुमकिन फ़राहम कयूं त मां सम्झां थो इहा बि सिंध जी ख़िदमत आहे ऐं पंहिंजे सकाफ़त जी ख़िदमत आहे। बुनियादी ॿ शयूं सकाफ़त जूं जेके अहम आहिनि, जिनखे असांखे पंहिंजे ज़हन में रखणो आहे ऐं ॿारनि खे बि ज़हन में रखणो आहे। उहा शइ हिकु ॿोली, ॿियो धरती। जंहिं बि क़ौम खां ॿोली खसिजी वञे, क़ौम ख़तम। जंहिं बि क़ौम खां धरती खसिजी वञे, ख़तम। अजरक पाईंदासीं, टोपी पाईंदासीं, लुंगियूं पाईंदासीं, गीत ॻाईंदासीं, गीच ॻाईंदासीं, झुमरियूं पाईंदासीं, होजमल चवंदासीं, न चवंदासीं तॾहिं बि सिंधी हूंदासीं। टोपी न पाईंदासीं तॾहिं बि सिंधी हूंदासीं, अजरक न पाईंदासीं तॾहिं बि सिंधी हूंदासीं। पर धरती न हूंदी त सिंध कोन हूंदी, ॿोली न हूंदी त सिंध कोन हूंदी। जे सिंध बचाइणी आहे, हिकु सिंध बचाइणी आहे, हिकिड़ी सकाफ़त बचाइणी आहे, त ॿोली खे बचायो, ॿोली खे दुरुस्त कयो। तव्हां सभिनी दोस्तनि में सकाफ़त जो ॾियारो पियो मल्हाइजे त असां जे ॿारनि खे असां चयोसीं त सन टेलीविज़न नेटवर्क वारनि सां असां सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदासीं, उन्हनि जे प्रोग्राम में हलंदासीं त असां खां ब्रीफ पिया कनि, वठनि पिया त बाबा छा सकाफ़त थींदी आहे, कहिड़ी छा। असां त उन्हनि खे ब्रीफ कंदा रहंदा आहियूं, हर साल कल्चरल डे मल्हाईंदा रहंदा आहियूं। पर नंढा नंढा ॿार, उहे मासूम ॿार जिन खे का ख़बर न हुई, उन्हनि खे हिननि स्टेजनि तां, हिननि प्रोग्रामनि तां, हिन जी सिंध जे सकाफ़त जे ॾियारनि सां ख़बर पए थी। त जस आहे सिंधी मीडिया खे, ख़ासि करे सिंध टेलीविज़न नेटवर्क खे मुबारकबाद ॾियां थो जेके हे प्रोग्राम ही सिंध टीवी न्यूज़ जंहिं नमूने जी कोशिशि करे रही आहे, जंहिं नमूने सां सिंध जे सान्याबंद ऐं लेखकनि, बाशूर माण्हुनि खे मौक़ो फ़राहम थी करे त उहे अची करे हिन टीवी स्क्रीन ते पंहिंजा ख़्यालात पेश कनि सिंध जी सकाफ़त सां, सिंध खे जेको आहे तालीमी ज़ेवर सां आरास्ता करण लाइ, त तमामु हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे। माण्हुनि हुन खे एप्रिशिएट बि कयो आहे। तव्हां पाण इन हवाले सां जेको आहे सो ॿुधो आहे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।